डहरकीअ जे भुट्टा मार्केट में रेड़ी मज़दूरनि पुलिस एहलकार मथां हमलो करे ॾिनो, जंहिं नतीजे में पुलिस एहलकार ज़ुल्फ़कार कोरी लठियूं लॻण सबबि सख़्तु ज़ख़्मी थी पियो। जंहिं बाद खेसि डहरकीअ जे सरकारी अस्पताल लांदो वियो। ज़ख़्मी एहलकार जे साथियुनि ॿुधायो त भुट्टा मार्केट अॻियां रेड़ी मज़दूरनि विच में झेड़ो थी पियो, जंहिं ते खेनि थाणे वठी वञी रहिया हुआसीं त यूनियन जे सदर पंहिंजे पुट ऐं साथियुनि सां गॾिजी असां मथां हमलो कयो आहे। सही वाक़ई इहो थियो शहर में पछड़ी लगी पे जंहिंमें मां हिकिड़े ने घुराए वरितो भुट्टा बिरादरी हुई हुन खां पोइ सम्झो जा हुया नालो नबी बख़्श ॿुधाईंदा रेड़ी हलाईंदो आहे जेका सब्जी जी उन पाण में अॻ में छा बि मैटर हुयो छा शहर जे हिसाब सां माना उन जेका पछड़ी हले पई असांजी उन जाइ वारदात ते पुॻाए त उनखे ॿिनि मौक़े ते ॿिन्हिनि थियो हिकु उन धुर जो माण्हू हिकु उन जो ॿिन्ही धुरनि जा माण्हू खणी अॻिते रवाना त इन में जेको आहे सादिक लेगार जो हिकु पुटु जेको पाण खे साफ़ ई सराए पियो अचे पियो मां साफ़ कयां मूं बि असांजे भरे पियो उन खां पोइ असांजी गाॾी जे अॻां अची करे चाबी कढी करे ऐं माण्हू सादिक जो पुटु माण्हू असांखे छॾायो उन खां पोइ असां ते तशदुद कयूं जंहिंमें 15 ऐं 20 मुड़ुस सादिक सां गॾु ॿिया हुआ। हुननि एसएसपी घोटकी खां मुतालबो कयो त हमलो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk